ऐं ज़ारा हर साल गुफ़्तगू थींदी त नयूं नयूं ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं। मां सभ खां पहिरियां कौसर साहब शुरूआत तव्हां खां कयां थो त तव्हां जीअं त तव्हांजो तालुक़ु रहियो रेडियो पाकिस्तान सां, कराची, हैदराबाद, खैरपुर, शायदि लाड़काणो बि, त ऐं उन में तव्हां सीनियर मैनेजमेंट ताईं रहियो, तव्हां तमामु घणी रिकॉर्डिंग्स कयूं। उस्ताद सिंगर अली सलीम सां ज़रूरु तव्हांजूं सारड़ियूं बि आहिनि, मुलाक़ातूं हूंदियूं। तव्हां असांखे इहा महिरबानी कई आहे ॿुधायो त उस्ताद सिंगर अली सलीम जो जेको रेडियो जो सफ़र आहे, ज़ारा हुन पंहिंजो जेको पब्लिक खां पोइ जेको मीडिया जो सफ़र शुरू कयो, उन में रेडियो उन में ख़ासि तौर ते उनजो वधीक रहियो, त उन में उनजो सफ़र कीअं रहियो, उनखे कंहिं पास कयो, कहिड़ो प्रोड्यूसर हो जंहिं उनखे सभ खां पहिरियां पास कयो, पहिरियां कहिड़ा उनजा आइटम हुया, ऐं पोइ उन दौर में जॾहिं उस्ताद सिंगर अली सलीम रेडियो ते मुतारिफ़ थिए थो त उस्ताद मज़ूली ख़ान बि आहे, उस्ताद जुमन बि आहे, मास्टर इब्राहिम बि आहे, त इन्हनि वॾनि फनकारनि जे विच में हिननि जी कहिड़ी इनफ़रादियत हुई जो ही एतिरो भरी आहे? सीनियर फनकार फ़कीर अब्दुल गफ़ूर, ढोल फ़कीर, ये सभु जेके बि फ़ुकरा, फ़कीर अमीर बख़्शी, ये सभु उन टाइम में हुआ। तव्हांजी सही ॻाल्हि आहे त इन्हनि एतिरनि सीनियर फनकारनि जे मौजूदगीअ में हिकु नओं भारत फनकार अचे ऐं पंहिंजी हैसियत मञाए, त इहा हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे। तव्हांजी का ॻाल्हि पुछी आहे, शायदि तमामु घटि माण्हुनि खे ख़बर हुजे त सिंगर अली सलीम हितां सीड़ जी रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते कोन आयो। उन आगाज़ रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां ई कयो, पर इहो ईअं बि पसमंज़र हुयो त हज़ूर बख़्श हज़ारी हिकिड़ो हूंदो हुयो, इन्हनि जे लेवल जो फनकार हूंदो हो शुरूआत में। सेवण जे मेले ते उन सां जॾहिं मुलाक़ात थी सिंगर अली सलीम जी, त उन चयसि त तूं एॾो भलो ॻाए थो, नौजवान फनकार आहे, हुन टाइम में ज़ारा नौजवान हो, तूं रेडियो पाकिस्तान ते छो नथो वञे? सिंगर अली सलीम ॾाढो हिकिड़ो घटि ॻाल्हाईंदो बि हुयो ऐं इन्हनि मामलनि में तमामु चवंदो ठीकु आहे, मां फ़क़ीर माण्हू त उनखे चयो त न तूं ज़रूरु वञ रेडियो हैदराबाद ते। इहा ॻाल्हि आहे 1 जनवरी 1964। पोइ हीअ जॾहिं उते रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते आयो सिंगर अली सलीम, त उन वक़्तु अयूब रुमानी जेको वॾो शाइर हुयो, जब बहार आई तो सहरा की तरफ़ चल निकिले, हुनजो तमामु हिकिड़ो मशहूरु सदर हो, उहो उते स्टेशन डायरेक्टर हुयो। सिंगर अली सलीम उन सां मिलियो, उनखे एप्रूव कयो, ॾाढो ख़ुशि थियो, पर उनखे पहिरियां उर्दू में हिकिड़ो गीत गज़ल हिनजो तूं हीउ ॻाए। जॾहिं त हिन जे में इलाही वॾो भंडार हुयो, लाल हुसैन शाह सोज़ ऐं ॿियनि शाइरनि जी सिंधी काफ़ियो ऐं कलाम, त हिन चयो त मूंखे इहा शइ मज़ो कोन ॾिनो, मां आयो आहियां सिंधी ॻाइण जे लाइ, हिन मूंखे चयो आहे त तूं उर्दू ॻाए। पोइ बदज़न थी रेडियो मां जल्दी सिंगर अली सलीम वापसि सखर अची वियो। उते जॾहिं आयो त टैलेंट हंट प्रोग्राम थींदो आहे, साईं अमजद शाह सम्झे थो, रेडियो टीवी जो हिकिड़ो थींदो आहे, त वञी बहिराणनि में वञी फनकारनि खे ॻोल्हे ॿुधी वरी वठी अचो। उन टाइम में ग़ुलाम हुसैन शेख साहब ऐं ख्वाजा इमदाद साहब, उन्हनि जो टैलेंट हंट प्रोग्राम सखर जो थियो। उन्हनि खे ख़बर हुई त हीअ असांखां नाराज़ थी आयो आहे सिंगर अली सलीम, एॾो वॾो फनकार आहे। हू अची हिन सां हिते मिलिया। पोइ असमत बानो बि का हितां जी गुलूकारा हुई, असां त कोन थी, उहा ऐं सिंगर अली सलीम, उन्हनि खे वरी ॿीहर हू रेडियो हैदराबाद ते वठी आया ऐं पहिरियों कलाम उन्हनि जो आया अङण अजीब थिया नसीब भला, उहो सिंधीअ में बि रिकॉर्ड थियो। त उहो ॿुधाईंदो हुयो सिंगर अली सलीम त इन कलाम जे धुन जो बि हिकिड़ो पंहिंजो पसमंज़र आहे। चई त मां वियुसि शहर में त टोलीअ में कुझु फनकार शौक़िया फनकार हुया, उहे ॻाइनि पिया, इहो लफ़्ज़ बि अहिड़ा हुया, धुन बि इहा हुई। मां सिधो वञी वियो साईं लाल हुसैन शाह सोज़ वटि, हुनजे मूंखे इहा शइ ॾाढी वणी आहे, हीअ धुन आहे, इन ते तव्हां मूंखे ॿोल लिखी। पोइ लाल हुसैन शाह सोज़ इहे ॿोल लिखिया, पोइ हुन हैदराबाद रेडियो ते वञी रिकॉर्ड कया।
पोइ हुनजो सिलसिलो अख़्तर साईं जेको शुरू थियो त उहो अणखुट सिलसिलो हुयो। पोइ एतिरा त गीत ग़ज़ल ईअं सम्झो त हिकिड़ी बारिश थी वई। हैदराबाद रेडियो ते रुॻो सिंगार अली सलीम हो, नज़र हुसैन कंपोज़ कंदो वेंदो हुयो, ॿियो ख़ुदि कंपोज़ घटि कंदो हुयो, ॿियो लाल हुसैन शाह सऊद साहब उहो कंपोज़ करे हिनखे ॾींदो हुयो। त जेके हिन ख़ासि कलामूं ते रिकॉर्ड कया थोरे ई अरसे में तव्हां ॿुधंदव त तव्हांखे थींदी त वाक़ई थोरे ई अरसे में सिंगार अली सलीम केतिरी हिकिड़ी ख़िदमत कई। आया अंगण जी त हुई हुयो के आ यार प्रेम लॻाया वे, जागो जागो ॾीजे ॾियूं आउं वरियो नथी वरां, तुंहिंजी रंग सोणा मां छा सम्झां, कॾहिं तुंहिंजे वारनि संदी राति थींदी, वधी वियूं दिलि जूं परेशानियूं, केॾो बि खणी मां दूरि वञा, शहर जाना मां गुज़र थियो गुज़र आहे। ऐं बेशुमार ॿिया बि कलाम उहे उते हुन ॻाया। पर इन खां पोइ जॾहिं 83 में ख़ैरपुर रेडियो से मां मुख़्तसिर थो ॿुधायां तव्हांखे, तॾहिं छा कयो त ऑर्डर अची वियो रेडियो पाकिस्तान में त जेके फ़नकार जंहिं ज़ोन जा आहिनि उन्हनि खे उते LOC ॾिनी वञे त उहे ओॾे हलिया वञनि। अॼु रीत मोहम्मद जुमन कराची हलियो आयो, सिंगार अली सलीम ऐं ॿिया जेके ख़ैरपुर सां तालुक़ु रखनि पिया उहे ख़ैरपुर हलिया आया ऐं हिते अची हुन गुलूकार जी हैसियत में घणा माण्हू चवंदा आहिनि हिते कंपोज़र हो मौसीक़ार वरी का ॻाल्हि कान्हे, सिंगार अली सलीम गुलूकार जी हैसियत में हिते अची। पर हिते हिन जी जेका रिकॉर्डिंग थी उहा अॻु में ई ॻायल कलाम जेके जंहिंजूं टेपूं नापे थींदियूं पियूं वञनि या छिॼी पियूं पवनि उन्हनि जी ॿीहर रिकॉर्डिंग थी। या वरी मुख़्तियार मलिक हिकिड़ो पंहिंजो रिकॉर्ड कयो, शौकत ढूंढारीअ जो हिकिड़ो रिकॉर्ड थियो, जेके नौजवान 2-3 गुलूकार या आहिनि शाइर उन्हनि जी रिकॉर्डिंग थी। अदरवाइज़ हिते ख़ैरपुर ते सिंगार अली सलीम जी एॾी का वॾी क़ाबिल ज़िक्र रिकॉर्डिंग कोन थी। साॻियूं शयूं वरी ॿीहर हुनजो रिकॉर्ड थियो। गुनकली को राग आयो अथव, उन में चवंदा त तमामु घटि फ़नकार ॻाईंदा या ॻाईंदा ई कोन। उन में सिंगार अली सलीम ग़ुलाम अली गौहर साहब जो जी हुनजी शाइरी, शौकत ख़ासिर साहब जो वालसा तमामु वॾो शाइर थी गुज़रियो आहे। उन को चवे मुंहिंजे दिलदार खे बोल हुया उहो सिंगार अली सलीम ॻायो। ऐं पंहिंजी हिकिड़ी मनता जेको राग जी दुनिया में माण्हू हुया पाण जो चवंदो, मां पुछियोमांसि इंटरव्यू में त एतिरा सवे कलाम तो ॻाया आहिनि सिंगार अली सलीम, तोखे कहिड़ो पसंदि आहे? चई आया की न मारू रीजल छा जो विसारियो वतन खे, रीजल छा जी जेका काफ़ी आहे इहा मूंखे तमामु घणी पसंदि आई। पोइ हिते हुयो ख़ुर्शीद अली ख़ान बि ईंदो हुयो हिन सां। ख़ुर्शीद अली ख़ान हुयो, इहे गॾिजी उते ईंदा हुया। उसा गुलज़ार अली ख़ान अॻु बि उते कमु कंदो हुयो। पोइ इन जो इहो सिलसिलो ख़ैरपुर ते आख़िर ताईं ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहंनि ताईं सिंगार अली सलीम जो ख़ैरपुर रेडियो सां वास्तो रहियो ऐं उतां ई फ़न खां रिटायर थी वियो। वॾी महिरबानी, तव्हां सां अञा गुफ़्तगू जारी रखंदासीं। मुंहिंजो ख़्यालु आहे मां हाणे सैयद अमजद हुसैन शाह साहिब खे गुज़ारिश कयां। अमजद साईं, पहिरियां त उस्ताद सिंगार अली सलीम जो लोकली तव्हां सां सलाम दुआ अचणु वञणु रहियो, वरी सखर परे कोन्हे। तव्हां बि नंढे हूंदे खां ई म्यूज़िक जे हवाले सां त शौक़ु रखो पिया ऐं टेलीविज़न ते पहुचण खां पोइ वरी यकीनन हिकिड़े आर्टिस्ट ऐं हिकिड़े प्रोड्यूसर जो वास्तो थियो ऐं जेसि ताईं हू हुया 2004 ताईं। त जिते त क़दुरु मूंखे ख़बर आहे त तव्हां सां जूं जेके रहणियूं थियूं, जेके सावड़ियूं तव्हां वटि आहिनि, त तव्हां हिकु दफ़े ज़िक्र कयो त उनखे पाकिस्तान तोड़े इंडिया जे फिल्म इंडस्ट्री जी मौसीक़ी जी तमामु घणी ॼाण हुई ऐं वॾो जॾहिं इंसाइक्लोपीडिया जीअं हुजे, हर फिल्म जो गानो उनजो मौसीक़ार जो जेका दिलचस्पी जेका शायदि माण्हुनि खे घटि ख़बर हूंदी उस्ताद सिंगार अली सलीम जे हवाले सां, हिकु उनजी उहा जेका नॉलेज हुई या जेको उहा उनजी गहराई हुई या जिन घणनि कहिड़े मौसीक़ारनि खे वधीक पसंदि कंदो हो ऐं हुनजूं कहिड़ियूं ख़ूबियूं तव्हांखे हुन ॾसियूं उस्ताद सिंगार अली सलीम, ख़ासि तौर ते मदन मोहन आहे या जेके ॿिया मौसीक़ार आहिनि या पाकिस्तान में कमाल अहमद जो ज़िक्र तव्हां कयो। हिकु इहो ॿियो मुंहिंजो हिसो इहो हूंदो तव्हांखे त तव्हां बहसियत हिकिड़े PTV जे सीनियर प्रोड्यूसर जे या PM जे
हुनजो जेको फंड आहे हुनखे तव्हां किथे बीहारियो था, हुन में कहिड़ी इनफ़रादियत तव्हां महसूसु कयो त हीअ इन माण्हू में हिकिड़ी अहिड़ी इनफ़रादियत ही जेका घटि फ़नकारनि में हूंदी आहे? ॿिन्ही जो आहे गुज़ारिश तव्हांजी। अख़्तर ताईं वॾी महिरबानी तव्हांजी। सभ खां पहिरियों त मां शुक्रगुज़ार आहियां सेक्रेटरी आर्ट्स काउंसिल जो, साईं मुमताज़ बुखारी साहब ऐं उनजे पूरे सथ जो, ऐं म्यूज़िक कमेटी सैयद नूर रिज़वी साहब, तव्हांजो साईं अदिल सुमरो साहब साम्हूं वेठा आहिनि, साईं यादगुल साहब जो तमामु सुहिणी हीअ तव्हां हिकिड़ी महफ़िल हिते रचाई आहे। ऐं तव्हांजो ज़ाती तौर ते महिरबानी, तव्हां तारीफ़ में तमामु हिकिड़ी शफ़क़त ऐं मोहबत इज़हार कयो मुंहिंजे लाइ, वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं सच पुछो त हिन ऑडिटोरियम जो नालो ई सिंगर अली सलीम आहे। हिन ऑडिटोरियम में बेशक प्रोग्राम सिंगर अली सलीम साहब जे हवाले सां हुजे या कंहिं ॿिए हवाले सां हुजे, हमेशह अची तमामु घणी ख़ुशी थींदी आहे, छो जो हिन ऑडिटोरियम जो नालो जेको आहे उहा मनसूब ई सिंगर अली सलीम साहब सां आहे। छो त मूंखे लॻंदो ईअं आहे त असां जेतिरी ज़्यादती, जेतिरी नाइंसाफ़ी सिंगर अली सलीम सां माज़ीअ में कई आहे, शायदि उनजो कफ़ारो आहे जो सेक्रेटरी आर्ट्स काउंसिल जे ऑडिटोरियम नालो सिंगर अली सलीम ऑडिटोरियम आहे। त थोरी दिली तौर ते हिकिड़ी ख़ुशी मूंखे थींदी आहे। अलाए छो मूंखे तमामु घणो मज़लूम लॻंदो आहे सिंगर अली सलीम, जंहिं अंदाज़ हुनजी आवाज़ में हिकिड़ो सोज़ आहे, हिकिड़ो गुदाद आहे, हिकिड़ो ॾुख आहे, दर्द आहे। यकीन कयो हुनजी शख़्सियत सां थियो बि ईअं आहे त जंहिं ज़माने में उहो पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदो हो त उन ज़माने जा जेके ॿिया नाले वारा फ़नकार हूंदा सभु हुन घणे भाङे हुनखे कोन सघंदा। ऐं तमामु माज़रत सां साईं कौसर साहब जे वेठा आहिनि, साईं जे रेडियो सां तालुक़ था रखनि, मां PTV सां सभ खां पहिरियों एतिरा मां पंहिंजे हवाले सां कयां त रवैयो मीडिया जो सिंगर अली सलीम सां तमामु सुठो न रहियो। जेको हक़ु हुनजो हो उहो हुनखे कॾहिं न मिलियो। शायदि हुनजो ज़ाती सुभाउ, हुनजो ज़ाती हिकिड़ी जेको पूरो हिकिड़ो सरापा हो, शायदि उन करे हुनखे फ़क़ीर सम्झी, हुनखे दरवेश सम्झी, शायदि हुनखे कोशिशि कंदा त हुनखे डिग्रेड करणु, हुनखे लेट डाउन करणु, हुनखे उहो मनसब न ॾियणो जेको हुनजो हक़ु हो। सो सच पुछो था, छो त मूंखे तमामु घणनि वाक़िअनि जी ज़ाती तौर ते ख़बर आहे त हुन सां कहिड़ियूं कहिड़ियूं किथे किथे हुन सां नाइंसाफ़ी थियूं हिकिड़े तमामु वॾे फ़नकार सां। ॿियो वरी उत्तरादी सिंध जे फ़नकारनि सां हूअं बि बिल्कुलु ज़्यादती रही आहे, छो त मीडिया खां परे ख़ासि तौर ते जेके टेलीविज़न रेडियो त ख़ैरपुर में बाद में आयो। सो इहे बि हवाला ज़रूरु उन सां रहिया आहिनि। साईं मुंहिंजा सिंगर अली सलीम हिकिड़ी नई राह पंहिंजी तय करण वारो फ़नकार आहे, जंहिं एतिरनि वॾनि फ़नकारनि में क्लासिकल गवैयनि में जेके पहिरियां ई न फ़क़ति उहे वॾा फ़नकार हुआ पर पंहिंजी जाइ ते उहे वॾी माफ़ियाऊं थी चुका हुआ। माफ़िया मुराद नेगेटिव न आहे, माना हुन जा पंहिंजा जेके स्कूल्स हुआ उहे तमामु घणो परिस्थिति में जूं हिकिड़ो पाड़ो हुयूं। उन में हिकिड़ो फ़क़ीर मनुष्य आदमी, हिकिड़ो दरवेश आदमी उहो अची ॻाए थो ऐं ॻाए त कलाम काफ़ी थो, पर ॾिसो हुन रागदारियूं जेके इस्तेमालु कयूं, जेके नवां नवां राग हुन इख़्तिरा कई आहे, माना दर्दन दिल आज़ारी साईं हिकिड़ो आम हिकिड़ी काफ़ी लॻे थी पई। पर उस्ताद अब्दुल गफ़ूर वेठो आहे, तव्हां पाण वेठा आहियो, मौसीक़ीअ खे सम्झण वारा माण्हू अख़्तर साहब सारंगियार वेठो आहे। जेकॾहिं हिन राग जी खोज न कंदा त लॻंदा त इहो को तमामु, जीअं साईं गुरू कली जी ॻाल्हि कई त वरी शुद्ध कली आहे, या जेके माण्हू चवनि था पिया थी सघे त जो राग ॿियो हुजे। त तमामु घणा राग, बसंत मुखियारी, शिवरंजनी, शुद्ध कली ऐं साईं खे चवां धानी, उहे राग जेके घणे भाङे सिंधी मौसीक़ीअ में मुरविज न हुआ, उहे सिंगर अली सलीम साहब उहे पंहिंजे फ़न में उहो मौजूदु कया। साईं जेके तरतीब ॿुधाई गाननि जी, मां बि जेकॾहिं उहा पर्ची पढ़ंदुमि त आहे साॻिया ई। ॿी ज़्यादती कई उन्हनि कंपोज़र्स जेके लाहौर में वेठा आहिनि, मां नाला खणी सघां थो। कमाल अहमद साहब जेको सिंगर अली सलीम साहब जो पंहिंजो भाइटियो बि उन ख़ानदान जो, नज़ीर अली साहब, एम अशरफ साहब, इन्हनि शऊरी तौर ते या लाशऊरी तौर ते उस्ताद सिंगर अली सलीम छो त वेंदो हो लाहौर, उनजी मिट्री माइट्री हुते, पोइ हुते उन्हनि हारमोनियम ते उहे शयूं ॿुधाईंदो हो।
वधी वियूं दिलि जूं परेशानियूं या खयाऊं खिली नेण गहरा गुलाबी या इन क़िस्म उनखे थोरे रंग में थोरो चेंज करे बेजा मेरे गोल तेनू तकदा रवा करे या आज मुझको क्या अहवाल खयाऊं खिली नेण नेण के तो उनखे थोरी चेंजिंग सां थोरी फेर फार सां बग़ैर एक्नॉलेज जे करण जे उन फ़क़ीर उन दरवेश उस्ताद सिंगार अली सलीम खे पंहिंजा शयूं ॾिनऊं ऐं उनजो नालो न खणंदा ॿिया उहे असांजा फ़नकार जे साॾे वेले आया करे यार सुबुह शाम सिंगार अली सलीम जो नालो न खयो उन खां पोइ जागो जागो ॾींहुं जहिड़ी हुया हो जादूगर जी में उनखे छड़ो शाइरी चेंज करे जोगी आया कहिड़े दिसदा हा या दमादम या अली हैदर या से के चवा जेके मशहूर धमालू आहिनि तुरुए सहरे शामे कलंदर या दामन लॻिया वे मौला हाणे इहे सजाद अली मशहूर अदी आबदा परवीन मशहूर सभु ॻाइण वारा मशहूर इहे धमालू मशहूर पर आम माण्हू खां पुछंदो त उनखे इहा ख़बर न आहे त इहा कंपोज़िशन के जी आहे उहा सिंगार अली सलीम जी कंपोज़िशन या ॿी ज़्यादती टी ज़्यादती त मेलनि मलाखड़नि में जेका तरतीब ठाहींदो अख़्तर दरगाही साहिब जो हिकिड़ो सुहिणो आहे आर्टिस्ट नसीर मिर्ज़ा साहिब जो हिकिड़ो सुठो कंपेयर त उन तरतीब ते असरदार ॿिया जेके उतां वॾा फ़नकार हूंदा उहे थींदा त जेका हिकिड़ी तरतीब हूंदी त बाबा हीअ रंटाउन आहे हिन खां पोइ सिंगार अली सलीम ॻाईंदो या हिन खां पोइ ॻाईंदो हू नज़ाकत खे ॾिसी पंहिंजे आइटम खे वधीक उनखे त जीअं असां वधीक असरदारसूं हुन ग़रीब सां ज़्यादतियूं कंदा इहो टीवीअ ते बि थियो हुन सां मां इन शइ जो पाण गवाह आहियां छो जो टीवी हिकिड़ो ॾिसण जो मीडिया आहे त मूंखे ख़बर आहे त कुझु प्रोड्यूसर असांजे साम्हूं हुन वीचारे जी इज़त नफ़्स खे मजबूर करण में का घटिताई न त भई छा असां तोखे रिकॉर्ड कयो छा न कयो उनजे बावजूदि बि यार हुन पंहिंजो रस्तो कढियो तमामु हिकिड़ो वॾो आलिम माण्हू तमामु मौसीक़ी जी ॼाण रखण वारो माण्हू हो हुनजे आवाज़ में हिकिड़ो सोज़ हो जेको दिलि ते असरु कंदी ज़्यादती तव्हां मदन मोहन जो नालो खयो मदन मोहन सां ज़्यादती थी ऐं बाबा जन खे तमामु सुठी ॻाल्हि कंदा आहिनि त मदन मोहन साहिब खे कॾहिं वॾा बैनर जा फिल्म न मिलिया जीअं मुग़ल आज़म मान फलाणा इहे न मिलिया ठीकु आहे ऐं उनखे वरी उहे बि न मिलिया जेके नौशाद साहिब खे मिलिया उहे जेके शंकर जे किशन खे मिलिया उहा जेका देवानंद स्कूल आहे उहे मिलिया त देवानंद हूंदो त एस टी बर्मन ऐं जेकॾहिं के आसिफ जा फिल्म हूंदा महबूब साहिब जा फिल्म हूंदा त नौशाद साहिब ऐं जेकॾहिं राज कपूर जा फिल्म हूंदा त शंकर जे किशन इन तरह सां मदन मोहन साहिब जी आज़ाद थी हुनखे पोइ वॾो अवॉर्ड उन ज़माने में न मिलियो जॾहिं हुनखे मिलणु घुरिजे आहे पर हिन महिल ताईं बि मदन मोहन खे चवंदा आहिनि त बाबा हे मौसीक़ार जो मौसीक़ार माना उन्हनि जो पसंदीदा आहे सो सिंगार अली सलीम सां जॾहिं असांजी ज़ाती जॾहिं बि गुफ़्तगू थींदी त मदन मोहन खे तमामु घणो साराईंदो हद खां वधीक हुनजे फन खे ईअं न त ॿियनि ते नज़र ऐं हू बाबा एतिरो अख़्तर साहिब जी ॼाण हूंदी जो पूरो शजरो ॿुधाईंदो त हिन जो शागिर्द हिन जो भाइटो हिन जो ऐं ॿी हुन ते शाइरी ते हुन ते जेको हिकिड़ो दस्तरस हूंदी पाण बि तमामु सुठो शाइर ऐं तमामु सुठी शाइरी खे सम्झण वारो असातिज़ा जो कलाम ऐं हुनजा अहिड़ा एंगल अहिड़ी रुख़ पेश कंदो जंहिंजे का हद ई न आहे त सिंगार अली सलीम हिकिड़ो तमामु वॾी शख़्सियत हुन ते जेतिरी बि गुफ़्तगू कजे उहा घटि आहे पर हाणे पैनल में ॿिया दोस्त वेठा आहिनि पर ॻाल्हाइनि थोरो वॾी महिरबानी ॾाढियूं तव्हां शानदार ॻाल्हियूं ॿुधायूं ख़ासि तौर ते जेके उस्ताद सिंगार अली सलीम सां जेके ज़्यादतियूं थियूं पंहिंजे मीडिया जे तरफ़ां इदारनि जे तरफ़ां ऐं वाक़ई फ़क़ीर शख़्स माण्हू हुयो फ़क़ीर तन हुयो ऐं जॾहिं वॾो आर्टिस्ट हुयो उनखे ओतिरो मक़ाम शायदि पंहिंजे हयाती में न मिलियो ऐं वॾी ॻाल्हि त हुनखे पंहिंजे हयाती में लतीफ़ अवॉर्ड बि हुनखे न मिलियो जॾहिं त हुन लतीफ़ शाह लतीफ़ खे तमामु नए अंदाज़ में ॻायो ऐं बाद में इवन असांजे मुमताज़ बुखारी साहिब जे कोशिशुनि सां ॿियनि दोस्तनि जे कोशिशुनि सां हुनखे हयाती खां पोइ ताज़ो ऐं हुनखे शाह लतीफ़ अवॉर्ड ॾिनो वियो प्राइड ऑफ परफॉर्मर्स त शायदि जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर अञा ताईं न मिलियो आहे ऐं जॾहिं त हेॾो वॾो तव्हां ॻाल्हि कई त उर्दू फिल्मी गाननि ते बि उस्ताद सिंगार अली सलीम जे धुन जो असरु आहे त एॾो वॾो माण्हू हुयो जंहिंखे असीं यादि कयूं पिया ऐं ज़ाहिर आहे फ़नकार भरे कोन थो उहो अमर आहे ऐं गुफ़्तगू जारी रखूं था मां हींअर उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरे साहिब खे तकलीफ़ ॾींदुसि गुज़ारिश कंदुसि उस्ताद तव्हां सिधी तरह मौसीक़ी जे मैदान में अचो पिया तमामु सुठा रागी आहियो क्लासिकल बि ऐं गज़ल जा बि तमामु गवालियार घराणे जा शागिर्द आहियो ऐं सीनियर आर्टिस्ट आहियो उन वक़्तु उस्ताद सिंगार अली सलीम सां तव्हांजो गहरो तालुक़ु
उस्ताद सिंगर अली सलीम जी जेतिरी क़दुरु मूंखे ख़बर आहे त हू सभ खां पहिरियां बाबा मुनव्वर अली शाह जी क्लब में सखर में दाख़िल थियो हो ऐं बाबा मुनव्वर अली शाह बाबा आशिक़ अली ख़ान जो शागिर्दु हो, माना पटियाला घराणो। ऐं उन खां पोइ जेको ॿियो उस्ताद सिंगर अली सलीम जो थियो उस्ताद अमानत अली ख़ान, जंहिंजे लाइ चवनि था त बड़े ग़ुलाम अली ख़ान जो भाउ हुयो, पर जेके ताज़ो जेके रिसर्च थी आहे या जेके ताज़ा बुक्स जेके असां पढ़िया आहिनि त जिते बि बड़े ग़ुलाम अली ख़ान जो जे ॿाहिरनि जो ज़िक्र थो थिए त हुन में सवाइ बरकत अली ख़ान जे ॿियो के टे भाउ जो ज़िक्र अञा मूंखे न मिलियो आहे, थी सघे थो त उहो साॻियो घराणो बि पटियाला जंहिंजो उस्ताद सिंगर अली सलीम पोइ बाक़ाइदा शागिर्दु थियो, छो त बाबा मुनव्वर अली शाह 1962 में गुज़ारे वियो ऐं 1962 में उस्ताद सिंगर अली सलीम जी उमिरि सिर्फ़ु 20 साल ई ऐं अञा उभरे पियो त हुन बाक़ाइदा जेका तरबियत हासिलु कई। उनखां पोइ उस्ताद होशियारपुरी जंहिंजो शायदि असांजो अख़्तर हुसैन साहब वेठो आहे, आशिक़ उस्ताद आशिक़ होशियारपुरी साहब, उनजो शागिर्दु थियो सिंगर अली सलीम। त हाणे इहे पटियाला घराणो या होशियारपुरी घराणो तव्हां चओ या वरी फॉलो कंदो घणो बाबा पंहिंजो अल्हाने ख़ान नूनारी खे, ऐं उस्ताद अल्हा नूनारी वरी शागिर्दु गवालियर घराणे जो हुयो। त हाणे उस्ताद सिंगर अली सलीम जी जेका गायकी आहे, तव्हां बहसियत हिकिड़े क्लासिकल गायक जे या हिकिड़े राॻीअ जे हिन सॼे सफ़र में तव्हां इहो असांखे सिर्फ़ु थोरो शेयर कयो त हुन ते कहिड़ी गायकी जो असरु हुयो या हुनजी उन खां कहिड़ी इनफ़रादियत हुई, कहिड़ी नई ॻाल्हि हुई उस्ताद सिंगर अली सलीम जी जेका हुन घराणनि जहिड़ी हुई या घराणनि खां मथे हुई या घराणनि खां मुख़्तलिफ़ हुई। वॾी महिरबानी अख्तर साहब। सभ खां पहिरियों त सुवालु एॾो वॾो थी वियो आहे, मिड़ेई खोड़ सारियूं ॻाल्हियूं अची वियूं आहिनि जंहिं ते तफ़सीली जेकॾहिं ॻाल्हाइबो त इलाही ड्रेक थी वेंदी। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त सिंगर सलीम साहब जंहिं दौर जो माण्हू आहे उहो दौर ख़ुशकिस्मतीअ सां अहिड़ो हुयो जो को बि फ़नकार बग़ैर सिखण जे कंहिं मैदान में कोन ईंदो, उहो कंहिं न कंहिं हवाले सां कंहिं न कंहिं घराणे सां कंहिं न कंहिं उस्ताद सां वटि वञी इल्मु पिराए ऐं पोइ मैदान में ईंदो। हाणे उस्ताद सिंगर सलीम जी जेका गायकीअ जो असरु आहे, मुंहिंजे अंदाज़ में हिन जो जेको ॻाइणु आहे हिन सभिनि माण्हुनि खे मिलाए करे हिन हिकिड़ो पंहिंजो अहिड़ो रस्तो अख़्तियार कयो जंहिं मां उहो सिंगर सलीम नज़र अची पियो। ऐं उन में इहो को शक कोन्हे को त हू क्लासिकल जो बाक़ाइदे ॼाणू माण्हू हो, गवैयो कोन हो, गवैयो वरी ॿी शइ थी वञे, पर क्लासिकल बि ॻाईंदो, क्लासिकल सिखियल हो, हुनजी बेहद हुनखे ॼाण हुई, इन में कोई बि शक कोन्हे को। ऐं उनजे ॻाइण मां हू जॾहिं ॻाईंदो हो त हिकिड़ा माण्हू जॾहिं ॻाईंदा ईअं महसूसु कंदो आहे ॻाइनि नथा, रियाज़ था कनि, हुन जेको उस्ताद सेखारींदा उहो था कनि, पर हक़ीक़त में ॻाइण ऐं रियाज़ करण में फ़र्क़ु आहे। हू जॾहिं ॻाईंदो हो त हुनजे आवाज़ में एॾी ख़ूबसूरती, एॾी मुलायमत हूंदी हुई, एॾा नरम सुर हुनजा हूंदा जो भली मथे गंधार मध्यम ताईं बि हुनजो आलाप वेंदो, पर इहो महसूसु न थींदो त हीउ मथे वञे थो एॾो या जान मारी थो करे, माण्हू हीअं कंदा आहिनि, ईअं ई वेठे हिते ई आवाज़ लॻाईंदो त मध्यम ताईं वञी वेंदो, गंधार ताईं वेंदो, जेका हिन जे माना इहा शइ ॿुधाए थी त हुन तमामु घणो मूसीक़ी जो रियाज़ कयो। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे त असां वटि अहिड़ा फनकार अहिड़ा आहिनि, आर्टिस्ट अहिड़ा आहिनि जेके चवंदा त आउं पंहिंजे उस्ताद खां या उस्ताद घराणे खां सवा ॿिए कंहिंजे ॻाइण खे या उन्हनि जी शइ ॻाइण खे मयार सम्झंदा, पर इन ॻाल्हि खे उनजी हिन नफ़ी कई जो उन में अलानो ख़ान नूनारी बि नज़र ईंदो, उस्ताद अमानत अली ख़ान कसूरी बि नज़र ईंदो, त पंहिंजो अलानो ख़ान नूनारी बि नज़र ईंदो, ऐं उस्ताद आशिक़ होशियारपुरी बि नज़र ईंदो। उस्ताद आशिक़ होशियारपुरी जे लाइ उस्ताद गुलज़ार अली ख़ान असांखे हिकिड़े ॾींहुं ॿुधायो त सिंगर सलीम
हिन वटि सिखण वेंदो हो ऐं हुन जी असां सां तमामु घणी लॻंदी हुई। उस्ताद छाको ख़ान जेको तबली नवाज़ हो उहो पंहिंजो अख्तर साहिब जो सहुरो बि हो, उहो बि उन्हनि सां तमामु घणो वेझो हो ऐं उनजे ॻाइण जो अंदाज़ बि एॾो कमाल जो हो, जेके ॻाल्हियूं ॿुधूं था त उन जो रंग बि तमामु सिंगार सलीम जे ॻाइण जे मथां हुयो। बाक़ी कंपोज़िशन जीअं हवाले सां पंहिंजो कौसर साहब ॻाल्हि कई त कुझु असां ॿी इन मुग़ालते में हूंदा आहियूं त भई उस्ताद मंज़ूर अली खान जी धुन आहे या फलाणे जी धुन आहे या सिंगार सलीम, पर उहे असुलु उन्हनि जूं न आहे, उहे या त फोक आहिनि या त किन ॿियनि मूसीक़ारनि जूं बि आहिनि। पोइ उन्हनि जे नाले में ॻायूं ज़रूरु उन्हनि आहिनि ऐं उन्हनि बेहद ख़ूबसूरत अंदाज़ सां ॻायूं आहिनि। हाणे इहा असांखे बाक़ाइदे ख़बर नथी पइजी सघे त कहिड़ियूं सिंगार सलीम जूं जेके पंहिंजूं निज धुनियूं उहे हुयूं या कंहिं ॿिए उस्ताद नज़र हुसैन जूं हुयूं या कंहिं ॿिए माण्हू जूं हुयूं, पर मुंहिंजे ख़्याल में त ॻाइण जे अंदाज़ मां जेको लॻे थो त वधी वियूं दिलि जूं परेशानियूं या धानी मां जेको हो लॻंदो त हे उस्ताद सिंगार सलीम जूं कंपोज़िशन आहिनि। सो इहे हक़ीक़तूं आहिनि जेके जॾहिं डिस्कस थी थिए त पोइ ज़ाहिर आहे इन्हनि शयुनि खे ते माण्हू ॻाल्हाइणु ज़रूरी सम्झे थो। बाक़ी हू बेमिसाल आर्टिस्ट हुयो, हुन में हर ख़ूबी हुई, हू जहिड़े अंदाज़ सां काफ़ी ॻाईंदो ओड़े अंदाज़ सां ग़ज़ल बि ॻाईंदो। मूं त क्लासिकल बि हुन जो ॿुधो, ईअं न त को क्लासिकल मां इहा वरी बि वधायां थो त क्लासिकल जो तमामु जो ॼाणू हो। राग माल कोस हिन जो ऐं इहा बि ॿुधायां त मां हींअर ज़िक्र कयो अॼु मुंहिंजो आर्टिकल आयो आहे सोशल मीडिया ते त हैदराबाद में जंहिं महफ़िल में मां राग माल कोस में झपतार में हिकिड़ी बंदिश ॻाई, मूंखां पोइ उस्ताद सिंगार सलीम जॾहिं आयो त हुन बि माल कोस ॻायो ऐं मूं महसूसु कयो, मां त ॿार ज़ाहिर आहे, मूं महसूसु कयो त हू मूंखे इहो चवंदो हुजे त जेको माल कोस हीअं ॻाइबो आहे। इन में को शक न आहे, तमामु वॾो गायक हो ऐं हुन क्लासिकल हुनखे ॼाण आहे। वॾी महिरबानी उस्ताद, वॾी महिरबानी। कौसर साहब, तव्हां रेडियो जे हवाले सां उस्ताद जो सफ़र ॿुधायो, उन में ॿ ॻाल्हियूं मुंहिंजे लाइ नयूं हुयूं। हिकु इहा त हुननि जी ॻायल कलामनि में हिकु ॿ जेका धुन आहे उहा लाल हुसैन शाह सोज़ जी ठहियलु आहे। तव्हां चयो उहो हुनखे धुन ठाहे ॾींदो हो, जेका मुंहिंजे लाइ नई ॻाल्हि आहे। मूंखे त इहा ई ख़बर हुई त शाइरी जेका आहे सा इन करे मां कंफर्म थो करणु चाहियां बिल्कुलु इनखे। ऐं उन में जेकॾहिं का उन गाड़ी अहिड़ो कलाम इंडिकेट कयो हुजे त हीअ धुन लाल हुसैन शाह सोज़ जी आहे, इहा बि महिरबानी करे असांखे ॿुधायो। ऐं ॿी जेका ॻाल्हि तव्हां हैदराबाद खैरपुर रेडियो जे हवाले सां कई त उते कंपोज़र जी हैसियत में न हो, सिंगर जी हैसियत में हो। मां सम्झां थो त इहो हुन पाण बि ॿुधायो त उनखे कुझु टाइम कंपोज़र जी हैसियत में रखियो वियो हो, जॾहिं को पंजाब जो को PM या जो स्टेशन डायरेक्टर हुयो जो ख़ुदि क्लासिकल घराणे जो माण्हू हो, उन्होंने रखियो हुयो। त इहे थोरो जेकर जी शायदि हा त तव्हां शायदि तॾहिं हैदराबाद हुयो त उहो शिकायत बि कंदो त मूंखे कंपोज़र कयो वियो आहे पर मूंखां कंपोज़िशन नथी कराई वञे। हा त पोइ जी जी ठीकु आहे, इहो तव्हां असांखे ॿुधाइजो। कौसर साहब थोरो इहा जेकॾहिं थोरो तव्हां थोरो असांखे थोरो तफ़सील ॿुधायो। त चवण जो मक़सदु इहो हूंदो आहे त इस्टेब्लिश कोन थी सघियो कंपोज़र हैसियत में। ॿ चारि महीना को कंहिंखे का कमु ॾिए थो त उहो तव्हां हुनखे हरू भरू तारीख़ जो हिसो नथा पढ़ाए सघो। अमजद साईं जी ॻाल्हि कई त रेडियो ते हुन सां ज़्यादतियूं थियूं त बिल्कुलु माण्हू खे सेकंड कंदुसि, पर इहो असांखे तस्लीम करिणो पवंदो। सिंगार अली सलीम खे न टीवीअ मशहूरु कयो न कैसेट मशहूरु कयो, जेको बि मशहूरु कयो रेडियो पाकिस्तान ई मशहूरु कयो। मां जेके बि कलाम तव्हांखे सवेर ॿुधाया, ॿिया बि बेशुमार हूंदा, इहे सभु रेडियो पाकिस्तान जूं रिकॉर्डिंगूं रेडियो पाकिस्तान ताईं नशर थींदी रहियूं बार बार ऐं मुतारिफ़ थींदो रहियो सिंगार अली सलीम।
सिंगार अली सलीम जे हवाले सां जीअं तव्हां पुछो था त उहो हिकिड़ो ॾाढो डाउन टू अर्थ जीअं अंग्रेज़ी में चवंदा आहिनि, ॾाढो हिकिड़ो न्यासमंद निवड़त वारो इंसानु हूंदो हुयो। ईंदो हुयो जॾहिं असां हुते कारीडोर में नसीब साहिब ऐं असां वेठा हूंदा हुआसीं त कंधु हेठि झुकियल हूंदो, कारो लिबास पातल हूंदो, कंठो पातल हूंदो, हीअं आङुरनि ते कुझु न कुझु। मां पुछो मां सही भला तव्हां वेहो था घुमो था रुॻो आहे जे मां के ज़हन में ठाहियां थो के शयूं कंहिं कलाम या काफ़ीअ जे हिसाब सां रिदम वग़ैरह जेको थी विया मात्राऊं ठाहियां थो पियो उहे थो ठाहियां। त हू हिकिड़ो ॿियो गिला ग़ीबत अख़्तर कंहिंजी हूअं आमतौर ते उस्ताद खे ख़बर आहे असांखे खिल ईंदी हुई त फ़नकार वेठा हूंदा हुआ पाण में हिक ॿिए जी तारीफ़, ये बहुत बड़ा फ़नकार इहो था पुठी ॾींदो कुझु नहीं जानता बेकार आदमी है हो, शुरू थी वेंदा गिला ग़ीबत सां। पर सिंगार अली सलीम जी अलाह सां इहा मिटी अहिड़ी हुनजी शख़्सियत जी ठाही हुई जो कॾहिं बि कंहिंजी गिला ग़ीबत कोन कंदो। हिकिड़ो ऐं सखी माण्हू हूंदो, तव्हांखे मां ॿुधायां हिकिड़े ग़ुलाम शबीर शाहाणी उस्ताद सिंगार अली सलीम हिकिड़ो कलाम प्यार पंहिंजो पहिरीं रोशनीअ जो सफ़र उहो तयारु कयूं हैदराबाद ख़ैरपुर जे स्टोर मूं सां वेठो हुयो, बिल्कुलु हाणे रिकॉर्डिंग थिए पई, सभु तयारु थिया वेठा आहिनि। एतिरे में ग़ुलाम शबीर समूह अची वियो, हुनजो अॼु थे अॻियो शाइरी पई आहे, चए थो उस्ताद इहा मां ॻायां ऐं ॾिठो मास्टर पीस थी वियो पोइ हिनजो ग़ुलाम शबीर समूह त हू अहिड़ो हिकिड़ो सखी माण्हू हो। हुन चयो था बाबा तूं ॻाए नौजवान आहे भले तूं इहा शइ ॻाए मां कोन थो ॻायां। हुन पंहिंजी सॼी महिनत चई ठीकु आहे तूं ॻाए। त इहा नमो अंदाज़ो करे सघो था त उहो पंहिंजे फ़न ते जेको आहे सो कारो नाग बणी न वेठो पर हुन ॿियनि ताईं बि पंहिंजो जेको फ़न विरहायो। बाक़ी मां हुनखे पोइ थींदो आहे त राग जो औलिया हुयो सिंगार अली सलीम, तबियत ने या जेका मुगाल कई राग जो औलिया माण्हू हुयो। ऐं ॿियो त हिकिड़ो सवें फ़नकार आहिनि सिंध में तव्हां नज़र विझंदो, सिर्फ़ु 3 या 4 फ़नकार जेके आहिनि अमजद शाह साईं उहे शाइर बि आहिनि। जीअं हाणे मिस्री फ़क़ीर मखमूर तालबुल मौला जो ख़ासि माण्हू हूंदो हुयो, उहो शाइर हुयो। हुसैन बख्श ख़ादिम शाइर थी गुज़रियो, जमालुद्दीन फ़क़ीर इहो शाइर थी गुज़रियो। इन जो त हिकिड़ो शहरी मजमूओ छपिजी बि चुको आहे शायदि काफ़ी सारी वेड़ वजूद सां। ऐं चोथों हुयो शाइर सिंगार अली सलीम। ऐं तव्हां सभिनी खे इहा ख़ुशी थींदी त सिंगार अली सलीम जी काइनात रोए थी जे उनवान सां हाणे शहरी मजमूओ छपिजे थो अनक़रीब तव्हांजे हथनि में हूंदो। त हिकिड़ो तमामु सुरीलो हिकिड़ो शाइर बि हुयो। ऐं सिंगार अली सलीम मुंहिंजो प्यार पुकारे फिल्म में बि हिकिड़ो गीत ॻायो, हिकिड़ो ई ॻाई, वधीक कोन ॻाए सघियो। पर इहा बि हिनजी इनफ़रादियत हुई, हिकिड़ी ख़ुशूसियत हुई, क़ाबिलियत हुई त हिकिड़े पर अॻिते हिन लाइ न हली सघे जो त हुनजे आवाज़ में जीअं लोहे जो आवाज़ु थींदो आहे, धमालनि जो आवाज़ु थींदो आहे, अंदाज़ थींदो आहे, इन क़िस्म जूं शयूं जेके हुनजे में हुयूं। कसीदा कोई जंहिंखे तव्हां चओ आवाज़ु हुनजे में उहो हुयो, अंदाज़ हुयो, उन में दर्द हुयो, इन जे करे घणो फिल्मी दुनिया में न हली सघियो। त सिंगार अली सलीम हिकिड़ो तमामु हिन जो इबरत अख़बार में आया, शाइरी बि छपिजी चुकी कहिड़े दौर में सिंगार अली सलीम जी। तमामु हिकिड़ो आम फ़नकारनि खां मुख़्तलिफ़ मां हुनखे एतिरो मूंसां 2 दफ़ा हुनजो इंटरेक्शन घणो रहियो। हिकिड़ो त मां 1995 में हुनजो 1 कलाक जो इंटरव्यू कयो रेडियो हैदराबाद ते। त ज़ाहिर आहे कलाक जे इंटरव्यू में थियण खां अॻु में पोइ अमजद शाह काफ़ी ॻाल्हियूं साम्हूं अची थी वञनि हुनजो पंहिंजी ज़िंदगी जा केतिरा ई पल। ॿियो हीउ पंहिंजे हिकिड़े पुट खे वठी आयो, मूंखे नालो यादि कोन्हे, असलम आया को नालो आहे हुन टाइम में। मूं वटि हैदराबाद रेडियो ते वठी आयो, चई कोसर साहिबु पाण ॻोठाई आहियूं, मुंहिंजे पुट खे तव्हां एप्रूव करायो। मां चयो साईं ख़ैरपुर तव्हांजी स्टेशन आहे ऐं हाणे त उहो उते ई थींदो, उनजो ज़ोन उहो आहे। चई न मां ख़ैरपुर में कोन करे ईंदा, तव्हां मूंखे इनायत भलो साहिबु स्टेशन डायरेक्टर हुआ। मां चवां सिंगार अली सलीम जहिड़ो माण्हू फ़नकार अहिड़ो हिकिड़े अंदाज़ सां चवे थो, हीउ हुकुम करे त बि असां लाइ उहो क़बूलु आहे। पर ॾाढी निमाणाई न ठाही सां चयो त पर मां हुनखे एप्रूव करे ॾिनो हुनखे पुटु। पोइ उहो अॻिते हली सघियो न सघियो मूंखे का ख़बर कान्हे का। त इहो हुन सां इंट्रेक्शन थियो। मां चवंदो आहियां त हैदराबाद रेडियो ते पहिरियों नंबर जेकॾहिं सभई मोहम्मद जुमन खे ॾींदा
त ॿियो नंबर सिंगर अली सलीम खे ई मिलंदो इन जे लाइ को टियों माण्हू आहे ई हुन जूं एतिरियूं त ख़िदमतूं आहिनि एतिरो हुनजो कमु थियलु आहे पर जीअं मां इनखे असां सभिनी जो हिकिड़ो अलमियो आहे पाण जेके स्टेज ते वेठा आहियूं साम्हूं मर्द माण्हू वेठा आहिनि त असां सिंगर अली सलीम खे आख़िर ताईं सदाती अवार्ड न ॾियारे सघियासीं हाणे बि वक़्तु कोन वियो आहे मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल माण्हू हिते मौजूदु आहिनि शख़्सियतूं मौजूदु आहिनि इहो अज़्म कयूं पाण जो हिन प्रोग्राम में साईं अमजद त सिंगर अली सलीम खे बाद मर्ग जेको अवार्ड मिले थो पहुचण खां पोइ उहो ई असां ॾियारण में कामयाबु थियूं त बि हिकिड़ो सुठी ॻाल्हि थींदी उहा असांजी हिकिड़ी कंट्रीब्यूशन ठीकु आहे ठीकु वॾी महिरबानी अमजद साईं ॾे अचां थो तव्हां अमजद साईं तव्हां हुनजे कंपोज़िशन्स जी त ॻाल्हि कई जेके पंजाब जे गाननि जो ज़िक्र कयो छो त उस्ताद सिंगर अली सलीम जो जेको हिकिड़ो ॿियो जेको जेका अहम सुञाणप हुनजे सुठे कंपोज़र जी आहे ऐं उन दौर में उस्ताद मोहम्मद जुमन बि एॾो वॾो कंपोज़र मौजूदु आहे त इहा बि ॻाल्हि निकिती त कुझु तिर्ज़ूं हैदराबाद ते उस्ताद मास्टर नज़र हुसैन बि हुयो जीअं अयाज़ गुल जो गज़ल जेको ॻायो उस्ताद सिंगर अली सलीम दर्द को जंहिंमें न आहे दोस्त सादिल पत्थर आहे दोस्त चवंदा आहिनि त मास्टर नज़र हुसैन हुनखे धुन ठाहे ॾिनी ॾाढी लाजवाब धुन आहे ऐं त मां तव्हां इहा इज़ाफ़ो कयो त तव्हांजे जेकॾहिं तव्हां सां जेको कचेरियूं हुयूं तव्हां मोहबत आई हुनजी त ज़रूरु तव्हां सां हुन शेयर कयो हूंदो त इहे तिर्ज़ूं थी सघे थो तव्हांखे ॿुधायूं हुजई त हीअ मास्टर नज़र हुसैन ठाहियूं या हीअ लाल हुसैन शाह जे असांखे त इहा ई ख़बर आहे त जेके तिर्ज़ूं आहिनि आया अॻियां जी नसीब भला जा जेके वधी वियूं दिलि जूं परेशानियूं के हज़ार प्रेम लॻाया वे जॾहिं तुंहिंजे वारनि संदी राति थींदी त तक़रीबन सभई ऐं सुठो कंपोज़र हुयो हुनखे जेका बि ॻाईंदो नई शइ ॻाईंदो त इन हवाले सां थोरो तव्हां हुनजी कंपोज़िशन ते थोरो जेकॾहिं असांखे साईं मुंहिंजा साईं कौशल साईं तमामु सुहिणी ॻाल्हि कई त उहे कंपोज़र जेके पाण शाइर हुआ उन में उस्ताद मोहम्मद जुमन बि हाणे ॼाणनि सां कलाम उन लेवल जो त कोई शाइर कोन उस्ताद मोहम्मद जुमन पर थोरी घणी हुन कई ऐं ॿी हिकिड़ी तमामु वज़ाहत करणु तमामु ज़रूरी आहे त मूं जेका ॻाल्हि कई उहा रेडियो जे हवाले सां न कई मां ओवरऑल मीडिया जो हिकिड़ो तासुरु जेको उहो घणो पॉज़िटिव न रहियो ऐं उन खां पोइ सभ खां वधीक मां एहतिसाब PTV जो कयो त असांजो हुन सां रवैयो उहो न रहियो आहे जेको हुजणु घुरिजे आहे साईं मुंहिंजा साईं उस्ताद सिंगर अली सलीम जी तव्हां कंपोज़िशन ते नज़र विझंदव त हिकिड़ी हैरत अंगेज़ ॻाल्हि ॿी ईंदी तोड़े जो हुनजो तासुरु पूरो हिकिड़ो सिंधियत वारो आहे हिन मिटीअ मां निकिरण वारी धुननि वारो आहे जेको रिवायती हिकिड़ो कलाम काफ़ियुनि जो आहे पर इहो तव्हां ॾिसो त सिंधी मौसीक़ीअ में जेके मुरबिज राग आहिनि जेके शाह जा सुरब आहिनि जीअं कोयारी आहे जीअं राणो आहे जीअं सोरठ आहे या जीअं लोड़ाऊ आहे या जीअं ॾिसो इन्हनि में सिंगर अली सलीम जूं मशहूरु धुनूं इन रागनि में न आहिनि इहो तव्हां ॾिसो हैरत जी ॻाल्हि आहे माना हुनजी मशहूरु धुनूं या भोपालीअ में आहिनि या सिंधड़ो में आहिनि सिंधड़ो ऐं धानीअ में त घणो भोपालीअ में शाम साढे वेले आया करे यार सुबुह सां शाम शाम इहो या जेके मिस्री शाह जो आउं त वरी हुन थी वरां या ॿियूं जेके बि आहिनि शयूं या सिंधड़ो में त कॾहिं तुंहिंजे वारनि संदी राति थींदी या राति रोई ॾिठमि त मूंखे ईअं थो लॻे ॼण त ॿिन्ही में फ़र्क़ु बि गंधारनि जो आहे हुन में गंधार कोमल आहे हुन में गंधार तीवर आहे ॼण उस्ताद ॿिन्ही गंधारनि जे विच में घणो पंहिंजे फन जो गुज़ारो कयो आहे हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा त ऐं उनजो शायदि सबबु इहो आहे त कंपोज़िशन में हू शागिर्द हो उस्ताद नज़र साहब ऐं पाण बरबल आहे हिनजो इज़हार कंदा त ज़ाहिर नज़र साहब जो जेकॾहिं शागिर्द को माण्हू थी सघे थो त उन में यकीनन ॿियनि रागनि में जेके क्लासिकल में राग मुरबी उन्हनि जो घणो असरु थिए थो तमामु सुहिणी ॻाल्हि हिते कई साईं उस्ताद अब्दुल गफूर सोमरे साहिब तव्हां बि साईं जन बि त हाणे इहा कीअं ॻाल्हि कजे त इहे वाक़ई उस्ताद सिंगर अली सलीम जूं धुनूं हुयूं बि या न साईं उस्ताद सिंगर अली सलीम सां असांजो मुंहिंजे ॾाढे खां वॾी हिकिड़ो तालुक़ु रहियो आहे जेको मां गुज़िरियल साल हिते हिकिड़ी मीटिंग में चयो हुयो जॾहिं हिते प्रोग्राम थियो सिंगर अली सलीम जे हवाले सां सो छो त उन्हनि सां जेका क़दुरु मुश्तरकी त ॿिन्ही खे पथरनि जो शौक़ु हूंदो ॿुड़नि जो मुंहिंजे ॾाॾे खे बि
हकीम सैदर बाबली शाहिर उन खां पोइ मुंहिंजे वालिद साहब सां तालुक़ु रहियो आहे, मूं सां तालुक़ु रहियो आहे। ऐं रोज़ाना वक़्त साईं तव्हां गवाह आहियो त किथे न किथे उस्ताद सिंगर अली सलीम सां का नशिस्त रहंदी हुई, कॾहिं बेदिल जे मेले ते, कॾहिं कंहिं ॿिए फ़क़ीर जे मेले ते, कॾहिं किथे न किथे। मेलनि खां अलावा जेके जुमेरातियूं लॻंदियूं हुयूं, जेके माए पीर जेके रहंदा उन्हनि ते मुलाक़ात थींदी। ॾिसो तुंहिंजी रम्ज़ सोना मां छा सम्झां, जॾहिं बि उस्ताद सिंगर अली सलीम ॻाईंदो ऐं इन जी कंपोज़िशन जे हवाले सां ॻाल्हि थींदी त हू इन ॻाल्हि जो एतिराफ़ कंदो त यार इहा उस्ताद अला नूनानी साहब जी धुन आहे। त हू फ़क़ीर माण्हू हो, इहो मुमकिन ई न आहे त कंहिं ॿिए जी धुन खे पंहिंजे लाइ चए, जेका हुई उनजो उहो एतिराफ़ कंदो। जी जी बिल्कुलु। चवंदो बाबा इहा मुंहिंजी न आहे, इहा मां हुतां वरिती आहे उस्ताद नूनानी साहब खां। तो बाक़ी ॿियूं धुनियूं जेके बि ॻाईंदो उहे यकीननि हुन जूं ऐं हू पाण नालो खणंदो। हा यकीननि हुन ते असरु नज़र साहब जो हुयो। नज़र साहब जो ॿियो शागिर्द मोहसिन रज़ा, हुन चए शौक़ लॻा है खिलने, नीयत शौक़ भर न जाए कहीं, इहे सभु धुनियूं बज़ाहिर मोहसिन रज़ा जूं आहिनि, पर असरु त नज़र साहब जो आहे न। जी त उहो असरु त उस्ताद जो कॾहिं बि न वेंदो। उस्ताद सिंगर अली सलीम जो कमाल इहो आहे त उन्हनि कंपोज़िशन्स खे हुन सिंधीयत में कन्वर्ट कयो, जेको सिंधी मुरविज राग रागणी जो अंदाज़, जेको असलूब, इहो तमामु वॾो कमाल आहे जो उहे असांखे लॻनि ईअं थियो ॼण असांजूं फोक धुनियूं आहिनि। वाह। उन आया आंगन अची वधी वियूं दिलि जूं परेशानियूं, जेके हिते ॻाल्हियूं थियूं या ॿिया जेके शयूं बिल्कुलु ईअं थियूं लॻनि ॼण असांजो के सदियुनि खां ईंदड़ को फोक धुनियूं जेके लॻंदियूं, उहे ईअं सलाड़ियल असांजी मिटीअ सां, असांजी धरतीअ सां, असांजी धरतीअ जे किरदारनि सां। इहो सिंगर अली सलीम जो हिकिड़ो तमामु वॾो कंट्रीब्यूशन रहियो। ऐं उन खां अलावा ऐं ॿी ॻाल्हि इहा त हुन जी नज़र बरे सगीर जे तमामु मूसीकारनि ते, उन जी धुननि ते, उन जी राग रागड़नि ते, ऐं जेका बि शइ ऐं वॾा वॾा उस्ताद अमीर ख़ान इंदौर खां वठी जेके बि घराना आहिनि, शाम चौरासी घराना, गवालियार घराना, केराना घराना, दिल्ली घराना, पटियाला घराना, सभिनी जे हिकु हिकु फ़र्द ते राग रागड़नि में फ़र्क़ु कहिड़ो आहे। हिन घराणे में दरबारी कीअं ॻाई वेंदी आहे, हिन घराणे में भाग्यश्री कीअं ॻाई वेंदी आहे, हिन घराणे में जेको आहे सो मुख़्तलिफ़ राग आहिनि, भात खंडे छा लिखियो आहे, त ॾह ठाठ छा आहिनि, त कर्नाटकी छा ठाठ छा आहिनि। उन तमामु हिकिड़ी माइन्यूटली अंदर जुज़ियात जो ख़्यालु कंदो। पर फ़क़ीर माण्हू हो, हू ख़ुदि सताइश जो उन तरह सां न हो त पंहिंजे पाण खे पढ़ाइण त मूंखे हीउ एतिरो कुझु अचे थो। हू तमामु पंहिंजे पाण खे डाउन टू अर्थ रखणु ऐं पंहिंजे पाण खे तमामु हिकिड़ो जेको फ़क़ीरी अंदाज़ हो, उहो फ़क़ीरी अंदाज़ बज़ाहिर न हो, उहो उन जे अंदर में। खोड़ तव्हांखे फ़नकार ॿिया बि मिलंदा, खोड़ तव्हांखे आर्टिस्ट मिलंदा जेके तव्हांखे बज़ाहिर फ़क़ीर मिलंदा, जेके बज़ाहिर तव्हांखे सूफ़ी मिलंदा, जेके बज़ाहिर तव्हांखे दरवेश मिलंदा, पर हीउ बज़ाहिर न हो, हीउ हो। हिन जे सरापा में, हिन जे किरदार में, हिन जे फ़न में, हिन जी नशिस्तो बरख़ास्त में फ़क़ीरी हुई, दरवेशी हुई, ऐं हिन जे फ़न में बि वशी। ज़बरदस्त। अमजद साईं तव्हां ॿ टे ॻाल्हियूं तमामु ज़बरदस्त कयूं। हिकु इहा त उस्ताद सिंगर अली सलीम जी जेके मशहूरु तर्ज़ूं आहिनि उहे सिंध जे आम रागनि में न आहिनि, कोई हारी में को जाराणो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां इहा कई त जेके क्लासिकल राग जेके लिकल हुया जिन में उन्हनि खे सिंधी काफ़ियुनि में खणी अचणु, पर उन में हुन प्रकाश सिंधी रखियो, सिंध जो फोक जो अंदाज़ हुन में रखियो। हुन इहा बि उस्ताद सिंगर अली सलीम जी इनफ़रादियत हुई इन हवाले सां। या जीअं पंहिंजो तुंहिंजी रम्ज़ सोना मां छा सम्झां, आसान बि आहे, दुश्वार बि आहे, तोड़े जो उस्ताद अलहानी ख़ान उनारी जो जेको चालो आहे उहो कुझु ॿिए क़िस्म जो आहे। हीअ तर्ज़ साॻी, पर तव्हां उस्ताद सिंगर अली सलीम खे ॿुधंदो त हुनजो अंदाज़ थोरो ॾींदो, छो त इहा हुनजी वॾो माण्हू हो त जे करे ॾींदो हुयो। गुफ़्तगू जारी आहे। मां उस्ताद अब्दुल गफ़ूर साहिब ॾे अचां पियो। हिकु त जेका तव्हां का ॻाल्हि करणु पिए चाहियो उहा पंहिंजी जाइ ते तव्हां ॿुधायो, ऐं मां इहो तव्हां खां पुछंदुसि त सिंधी काफ़ी जेका उस्ताद सिंगर अली सलीम बि ॻाई, उस्ताद मोहम्मद जुमन बि ॻाई, उस्ताद मंज़ूर ख़ान बि ॻाई, ऐं सिंधी काफ़ी असांजी ईअं सम्झो त मां उनखे सिंध जी सकाफ़त जो मोर्चो चवंदो आहियां। सिंधी काफ़ी जी सिंध जी सकाफ़त जो अवामी जेको असांजो राग आहे, त इहे असांजा थोरो जो वॾा क्लासिकल रागी हुया। उस्ताद मंज़ूर ख़ान क्लासिकल रागी हो, पर हुन सिंधी काफ़ीअ खे नओं रंग ॾिनो। ख़ुदि तव्हां उस्ताद सिंगर अली सलीम जी ॻाल्हि कई त क्लासिकल जो वॾो रागी हो, मालकोस कौंसी तव्हां ॻाल्हि कई, त उस्ताद सिंगर अली सलीम सिंधी काफ़ीअ खे जेको अॻिते वधायो, उन में हुनजो कहिड़ो हुन में हुयो, कहिड़ो सफ़र हो, कहिड़ी ॻाल्हि नई हुई हुनजी। हुन में ॿी जेका तव्हां ॻाल्हि करणु पई चाही, तव्हांखे जेके यादि हुजे त
साईं तमामु घणी महिरबानी। असल में ॻाल्हि इहा आहे त मां उस्ताद सिंगार जे काफ़ी वारे अंदाज़ या रंग ते बि अचां थो। इहो 93 में जॾहिं आउं ख़ैरपुर में शाह अब्दुल यूनिवर्सिटी मॉडल स्कूल में एज ए टीचर अपॉइंटमेंट थियुसि त मां रेडियो बक्स सां रजू कयो त जीअं त उस्ताद गुलज़ार अली ख़ान वफ़ात करे वियो 92 में, उहे कंपोज़र हुआ पहिरियां रेडियो पाकिस्तान जा। ऐं उन वक़्त में मुंहिंजे ख़्याल में पंहिंजो कौसर साहब हुयो रेडियो में, त मूंखे एज़ ए कंपोज़र जेको आहे सो एप्रूव कयो वञे। कौसर साहब चयो त इहो पहिरियों त तव्हां उन वक़्त में फरीदी साहब हुयो, फरीदी साहब इक़बाल फरीदी साहब स्टेशन डायरेक्टर हो। मुंहिंजी ऑडिशन थी बकौल कौसर साहब जे त कंपोज़र उहो माण्हू थींदो आहे जंहिंखे डबल ए कैटेगरी हूंदी आहे। पहिरियों जी डबल ए कैटेगरी मुंहिंजी कई वई, उन खां पोइ मुंहिंजी ऑडिशन कराए इक़बाल फरीदी साहब जे निगरानी में ऐं साईं जे में मूंखे एज़ ए कंपोज़र एप्रूव कयो वियो। उन लेटर मूं वटि अॼु ॾींहं ताईं पियो आहे। अच्छा, जॾहिं मां रेडियो ते अचणु वञणु शुरू कयो त इहा बदकिस्मती आहे असांजी त असां माण्हुनि में लापिंग इलाही घणी आहे। त उन दौर में मां नाला नथो खणा, कुझु माण्हुनि उस्ताद सिंगार खे वठी आया त बाबा हाणे हे छोकिरो आहे कहिड़ो कंपोज़र थींदो आहे, तव्हांजो हक़। हालांकि उस्ताद सिंगार सलीम एज़ ए कंपोज़र कमु करण जे लाइ तयारु न हो। उहो इन जे करे बि त को हुनखे इहे न त हुनखे इहा शइ जी ख़बर कोन्हे या न कंपोज़ न करे सघंदो, पर कुझु सिहत जे हवाले सां उमिरि जे लिहाज़ सां उहे त बाबा तव्हां अचो। हाणे इन झगड़े में 2-3 साल गुज़री विया, न मूंखे ॿियो कमु करणु ॾिनो वञे, न सिंगार साहब खे बराए नाम हुनखे कंपोज़र करे रखियो, कमु कोई कोन थियो। उन खां पोइ नेठ सिंगार साहब हिननि खे चयो त भाई मां न कंदुसि कमु, मूंखे सिहत इजाज़त नथी ॾे, बज़मी साहब खे कयो। पोइ बज़मी साहब जेको आहे सो बुकिंग शुरू थी, मां उते ई रहिजी वियुसि। वरी जॾहिं पंहिंजो कौसर साहब आयो त मां चयो साईं मूंखे मां हिकिड़ो प्रॉपर वे सां हिकिड़ी ऑडिशन पास कई आहे, डबल ए कैटेगरी में आयो आहियां, मूंखे एज़ ए कंपोज़र कयो, लेटर मां रोलाईंदो थो वञा, त मूंखे कोन थो मिले कमु। ऐं बज़मी साहब मुंहिंजो दोस्त आहे, भाउ आहे, असां गॾु कमु कयो आहे, त उनखे मिले थो, मां कहिड़ो ॾोह कयो। बहरहाल इहा वॾी महिरबानी कौसर साहब जी, मूंखे हिन प्रोग्राम वरी ॾियारियो ऐं मां एज़ ए कंपोज़र कमु शुरू कयो। हाणे हिन में इहो न आहे त उस्ताद सिंगार सलीम कंपोज़िशन न कंदो हो या एॾो ॼाणू न हो, कमाल जो ॼाणू हो। मां हिन ॻाल्हि जी ताईद कंदुसि अमजद शाह जी त हुनजो बेस एॾो मज़बूत हो जे इन क़िस्म जे वॾनि वॾनि रागनि में हुन काफ़ियूं ॻायूं। ऐं ज़ाहिर आहे अहिड़ा माण्हू ॻाए सघनि था। मामन जुमन जी ॿुधो त पूरिया कल्याण या तव्हांखे कामनी राग जेके 12-68 जे रागनि मां आहिनि, खट टोड़ी, इन क़िस्म जे रागनि में हुन माण्हुनि जूं कंपोज़ कयूं। इहे साॻी असर उस्ताद सिंगार सलीम जे मथां पियो। अच्छा, उन जी हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि हुई अख़्तर साईं त छा थियो जो जॾहिं रेडियो आस्ते आस्ते ज़वाल जे तरफ़ वञी रहियो, उहो प्रॉपर वे वारा जेके कंपोज़र हुआ उहे परमानेंट कोन हुआ, या त गुज़ारे आया या नौकरियूं ख़तमु थी वियूं, उते को कॉन्टेक्ट ते कमु करण जे लाइ माण्हू तयारु। हाणे शिकागो खां मां ईंदो हुउसि, उतां बाजो बि खणी अचां, वरी वापसि हलियो वञा, उन वक़्तु 25 रुपया असांजे कॉन्टेक्ट हूंदो हो फी, वरी पोइ असांजो 30 रुपया थियो। जॾहिं मां एज़ ए कंपोज़र थियो त उन वक़्तु असांजो 50-60 रुपयो थियो। चवण जो मक़सदु आहे इहो त उहो पोइ थियो। पोइ फ़नकार जेके असांजे कैटेगरी जा जिन सिखियो पुछो, असां मां सीनियर जेके वॾा हुआ जीअं उस्ताद सिंगार सलीम हो, त उन्हनि माण्हुनि पोइ कंपोज़िशन ते घणो ध्यानु ॾिनो त भई हाणे कंपोज़र बि न रहिया, अक्सर हिन ॻाल्हि खे संभाले के। हाँ, गफ़ूर सुमरे जी कंपोज़िशन में ऐं सिंगार सलीम जी कंपोज़िशन में त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे न। पोइ हुननि पंहिंजूं कंपोज़िशन बि कयूं, इन करे बि त हू पोइ इन तरफ़ वधिया। उस्ताद गुलज़ार अली ख़ान बि बहसियत कंपोज़र ऐं म्यूज़िक डायरेक्टर कोन हो, पर हुनखे जे रखियो वियो त पोइ हुन तजुर्बे इन सभु शयूं हुननि खे सेखारियूं। हालांकि असां मुंहिंजो जेको 92 वारो दौर हो कराची PTV ते, मां उते
उस्ताद ज़फ़र अली ख़ान जी निगरानी में मां 2 साल जेको आहे सो म्यूज़िक कंपोज़िशन जे हवाले सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं सिखियूं जेके असांखे का ख़बर कोन हूंदी त इंट्रोडक्शन पीस छा आहे, इंटरवल पीस छा आहे, वार पीस छा आहे, या हे जेको असां इंट्रोडक्शन पीस था वॼायूं त इहो इंट्रोडक्शन पीस आहे या इहो वार पीस थो लॻे पियो। इहे सभु ॻाल्हियूं उन्हनि माण्हुनि सम्झाइनि त इहो बि हिकिड़ो वॾो फन आहे जेको जेके सिखिजे थो। ॻाइण हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, कंपोज़िशन ऐं म्यूज़िक अरेंजर वरी अञा टी ॻाल्हि आहे। त बाक़ी उस्ताद सिंगार जी जेका काफ़ीअ जे अंदाज़ जी ॻाल्हि आहे उहा इहा इन में को शक कोन्हे त हुन इन्हनि सभिनी आर्टिस्टनि खां मुनफ़रद थी करे सिंधी काफ़ीअ खे क्लासिकल सुरनि जो जे लिबास में वेड़े माण्हुनि जे अॻियां पेश कयो ऐं उहो हिन महिल ताईं अमर थी वियो। वॾी महिरबानी उस्ताद, वॾी महिरबानी। असां हिन वक़्तु ताईं उस्ताद सिंगार अली सलीम जे फ़न ते जेका गुफ़्तगू ॿुधी जंहिंमें सईद अमजद हुसैन शाह साहब, कौसर रुड़ो साहब, अब्दुल गफूर सुमरो साहब पंहिंजा इंतिहाई शानदार ऐं सुठा वीचार वंडिया। असां वटि उस्ताद सिंगार अली सलीम जो पोटो असद सिंगार असांजे महिमान में मौजूदु आहे। असद सिंगार पंहिंजे ॾाॾे जी तमामु घणी तीमारदारी बि कई, आख़िरी हयात जे आख़िरी ॾींहंनि में हुन सां गॾु रहियो हॉस्पिटल्स में कराची ताईं। मां असद सिंगार खां इहो पुछंदुसि त घर जे फैमिली जे हैसियत में उस्ताद सिंगार अली सलीम पंहिंजे बचड़नि सां, पंहिंजे पुटनि सां, पुटनि सां जेको हुन जो जेको रिहाणियूं हुयूं, जेके कचहरियूं हुयूं, या जेको कुझु हुन जो घर में छा हू घर में मौसीक़ी खे टाइम ॾींदो हो, रियाज़ कंदो हो, न कंदो हो, या कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो हो, या तव्हां सां हुन जूं कहिड़ियूं यादगार ॻाल्हियूं आहिनि जेके पंहिंजे ॾाॾे जूं पोटे सां आहिनि जेकॾहिं उहो तव्हां शेयर कयो त? पहिरियां त स्टेज ते वेठल मौजूद महिमान ऐं पिंडाल में जेके बि माण्हू अवेलेबल आहिनि, मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद। बाबा साईं जी जेकी शख़्सियत आहे उहा हिकिड़ी तमामु नफ़ीस शख़्सियत। तक़रीबन 50 साल मुंहिंजी बि एज थियण वारी आहे, पर मूं पंहिंजी हयातीअ में अहिड़ो माण्हू न आहे ॾिठो जेको एतिरो नफ़ीस हुजे, एतिरो बेज़रर हुजे त वला आलम। त बाबा जी शख़्सियत में उहा अहिड़ी कहिड़ी शइ हुई त असांजे हाणे ख़ानदान में हुन जहिड़ी शख़्सियत जो हिकिड़ो माण्हू बि न आहे। त एॾो तबियतनि थधो माण्हू ऐं फ़क़ीर मंश माण्हू, प्यार करण वारो। ऐं मां तव्हांखे छा ॿुधायां त हुन जी शख़्सियत कहिड़ी, उहा अहिड़ी त ईअं सम्झिजे त उहो को हिन दुनिया जो माण्हू ई न हुयो असांजे लाइ। त एॾो प्यार करण वारो इंसानु। ऐं बाबा जी शख़्सियत ते कम जे हवाले सां त अवां सभु माशाल्लाह फील्ड जा माण्हू आहियो, एतिरो ॻाल्हाए विया हो त बाबा ते जेतिरो ॻाल्हाइजे उहो घटि आहे। पर घर जे हवाले सां बाबा हिकिड़ो साहिबान हो असां ते। हुनजे वञण खां पोइ तमामु ॾुखियायूं आहियूं फैमिली जे हिसाब सां, पर इहो त हिकिड़ो सर्किल आहे, पार्ट ऑफ द लाइफ आहे। ऐं जीअं अमजद साहब ॻाल्हि कई ज़्याते नारी, त हिकिड़ी वॾी ड्रिगी लिस्ट आहे, उहा असां वटि बि महफ़ूज़ आहे। पर मां कल्चर डिपार्टमेंट जो, गवर्नमेंट ऑफ सिंध जो इलाही शुक्रगुज़ार आहियां त हुननि एॾो मार्वलस जेको आहे इहो ऑडिटोरियम बिल्ड करे मुंहिंजे ॾाॾे खे मान ॾिनो अथई, हुन नाले ते कयो अथई। ऐं इहो हिकिड़ो हे माना रहंदी दुनिया ताईं हाणे बाबा जो नालो हिन ऑडिटोरियम जी सूरत में अमर थी वियो आहे। हाणे हुन खां पोइ ॾिठो वञे ज़ातियुनि जे हवाले सां ॻाल्हि कजे त कल्चर डिपार्टमेंट जी तरफ़ां असांजी फैमिली लाइ नौकिरी अनाउंस थियल आहे। 21 साल हुन ते इम्प्लीमेंटेशन न आहे। ऑन दी टाइम ऑफ डेथ फाइनेंशियल कंपनसेशन अनाउंस कई वई कल्चर डिपार्टमेंट जी तरफ़ां, उहा बि हिन महिल ताईं असांखे न मिली आहे। इहा मां स्पेशली थैंक्स चवंदुमि मुमताज़ बुखारी साहब खे, जंहिंजी कोशिशनि सां बाबा खे लतीफ़े अवार्ड ॾिनो वियो 19 सालनि खां पोइ। त इहा हिकिड़ी ड्रिगी लिस्ट आहे, पर इहो फोरम न आहे, बाबा जी हयातीअ ते ॻाल्हाइणो आहे। पर मां एतिरो चवंदुसि त अव्हां जेके वेठल आहियो मौजूदीन, त इहा असांजी आवाज़ खे जेके वस वारा आहिनि हुननि ताईं पुॼायो, छो त असांजी आवाज़ आहे कमज़ोर, अव्हां जी आवाज़ आहे मज़बूत। त हिन कमज़ोर आवाज़ खे तव्हां अॻिते वधायो। जेके स्टेज ते वेठल महिमान आहिनि
मुंहिंजो साम्हूं वेठल तमामु क़ाबिल इज़त मौज़िज़ीन आहिनि, अदीबनि, दानिश्वरनि, पंहिंजी फील्ड जा हिकिड़ा नाले वारा माण्हू वेठा। वॾी महिरबानी असद जी जी। ऐं बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई। उस्ताद सिंगर अली सलीम खां पोइ असां हुनजे ॿिनि मरहूम फर्ज़ंदनि खे बि यादि कंदासूं, इक़बाल ऐं असलम जेके हुनजा पुट हुया। इक़बाल मरहूम त असद जो वालिद साहिबु हुयो, जेके ॿई तमामु सुठा रागी हुया ऐं उन्हनि पंहिंजे जेतिरी बि हुनखे ज़िंदगी मिली उन्हनि उस्ताद सिंगर अली सलीम जे फ़न खे अॻिते वधायो। ऐं उस्ताद सिंगर अली सलीम जीअं त तमामु कुझु शागिर्द घटि पैदा कया, जेके बि आहिनि उहे उनजे कोशिशि कनि पिया त हुनजे ॻायल कलामनि खे अॻिते वधाइनि। मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां अमजद हुसैन शाह साहिब जो, कौसर बुड़े साहिब जन जो, उस्ताद अब्दुल गफूर साहिब जन जो, असद सिंगार जो, जिन असांजे हिन अॼोके सेशन में तमामु शानदार गुफ़्तगू कई। उस्ताद सिंगर अली सलीम जे हवाले सां तमामु नयूं ॻाल्हियूं ऐं अहम ॻाल्हियूं कयूं। उहा ॿी ॻाल्हि आहे त उस्ताद सिंगर अली सलीम जी शख़्सियत, उनजो फ़न एॾो वॾो आहे जो अॼोकी गुफ़्तगू शायदि उनजे मुकमिल अहातो न करे, ऐं इहो गुफ़्तगू जारी रहंदी। ऐं हर साल इंशाअल्लाह उस्ताद सिंगर अली सलीम जे हवाले सां वरसी तक़रीब में उन्हनि ॿियनि इन गुफ़्तगू खे कंटिन्यू कंदासीं ऐं उनजी यादि ताज़ी कंदा रहंदासीं। तव्हां महिमाननि जी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांजे सॾ ते तकलीफ़ कई ऐं तव्हां तमामु सुठियूं सारोणियूं ॿुधायूं उस्ताद सिंगर अली सलीम जूं।